दोस्तों, जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे, मां काल्ह इस्लामाबाद राति पहुतो आहियां ऐं अॼु सुबुह सां जीअं मुंहिंजी अखि खुली त ख़ैरपुर जेको वाक़ियो पेश आयो आहे नींगर सां ॾाढाई वारो, उन बाबति मुंहिंजे सवें दोस्तनि पारां मूंखे व्हाट्सएप ते उहा वीडियो, उहे मैसेजिस ऐं इहा जेका दरिंदगी थी आहे इन बाबति आगाही ॾिनी वई। ऐं जीअं ई मां इहो अखि खोली, नाश्ते खां अॻु ई जेको आहे हिन जी मां पोस्ट रखी आहे, जेको इहो वहशी सिफ़त इंसान आहे, इंसान त न चइजे हिनखे, दरिंदो जेको आहे, सारंग शर, जंहिं हिकु त पंहिंजे हिन प्रोफेशन याने उस्तादी जेको पैगम्बरी पेशो आहे उनखे लॼायो आहे, ॿियो पंहिंजी क़ौम खे लॼायो आहे, टियों इंसानियत जो जेको आहे उन कंध शर्म चा झुकाए छॾियो आहे। ही मामिलो जेको आहे मामूली न आहे ऐं जंहिं तरीक़े सां पुलिस हिनखे ट्रीट पई करे या जंहिं तरीक़े सां हिन जी FIR दाख़िल कई वई आहे, इहो इंतिहाई शर्म जोॻो अमल आहे। छाकाणि त असां सिंध में जेको ॾिसूं पिया, जेका क़यामत बर्पा कई वई आहे मज़लूमनि लाइ, पोरियतनि जे लाइ, मासूम बचड़नि सां, असांजी नियाणियुनि सां, याने हर ॾींहुं हिकिड़ो नओं दास्तान रक़म पियो करे ज़ुल्म जो। ऐं उन सॼे माहौल में असां वटि इहा जेका मिनहसिल क़ौम हिकिड़ी सोच जनम वठी चुकी आहे त हिकिड़ी फेसबुक ते पोस्ट रखबी, थोरी घणी लानतान कबी ऐं बसि पोइ हर को पंहिंजे घर ख़ामोश थी वेही रहंदो ऐं भोॻींदो उहो जेको उन ज़ुल्म ऐं बर्बरियत, वहशत ऐं दरिंदगी जो शिकार हूंदो। उहा फैमिली, उहो नींगर, उहे असांजूं नियाणियूं जिन सां इहे ज़्यादतियूं ॾाढायूं थींदियूं आयूं आहिनि, अॼु ॾींहं ताईं कंहिं बि क़ाबिल ज़िक्र वहशी दरिंदे खे का बि सज़ा नाहे मिली। ही माफ़िया एतिरी त मज़बूत आहे जो इन्हनि खे हर इहा वारदात फबी चुकी आहे। ऐं असां तव्हां मजमूई तौर ते बेहसी जा इहे मिसाल क़ाइमु कंदा आया आहियूं त बसि यार ॿ ॾींहं ॻाल्हाइणो आहे, पोइ मामले खे लह मिटी कराइणो आहे, पोइ ख़ामोश थी घर वेहणो आहे, छाकाणि त मज़लूमनि जो ऐं उन्हनि मुतासिर माण्हुनि जो को बि वाहर करण वारो न आहे। इहो हिकिड़ो अलमियो रहियो आहे, ग़रीब सां कोई बि न आहे बीहंदो। ऐं इहो ई सबबु आहे त हीउ जेको सारंग शर आहे, जंहिं ते मां लानत विझां थो, बेग़ैरत माण्हू, यकीन कयो मुंहिंजा ते वार उभा थी विया आहिनि जॾहिं खां इहा दास्तान सुबुह लाकूं ॾिठी आहे। ॿुधे मां तो ख़ुदा तो ॼाणे वीडियो बि न ॾिठी, न ॾिसणु चाहियां थो। असांजा मासूम बचड़ा आहिनि, हर को पंहिंजे दिलि ते हथु रखे त उन जे कंहिं गुलाब जे गुल सां इहा दरिंदगी थिए त तव्हां छा कंदा? त मूं जीअं टाइटल में लिखियो आहे त सॼी सिंध पुलिस जा करप्ट जेके ऑफिसर्स आहिनि, कंहिं समाजी अॻवान खे, कंहिं समाजी कारकुन खे, कंहिं आवाज़ उथारींदड़ खे, कंहिं पोरियत हारी खे, हक़ जी ॻाल्हि कंदड़ खे, कंहिं भोतार जी वंगार वहंदे महज 3 लख रुपया वठंदा आहिनि हाफ फ्राई करण जा। यानी पुलिस पंहिंजी अदालत पाण थी लॻाए मुख़्तलिफ़ ज़िलनि में। मिसाल क़ाइमु आहिनि। ताज़ो जेको ॾहरकी में हिकिड़े समाजी कारकुन मथां हमिलो करे हिकिड़े बदमस्त SHO उनखे हाफ फ्राई कयो, पंहिंजी रोड ते अदालत लॻाई महज वाठनि खे ख़ुशि करण जे लाइ। ऐं 5 लख रुपया वठी तव्हां सिंध पुलिस खे सॼे पाकिस्तान मां किथां बि माण्हू चो खणी अची कंहिं बि ज़िले में SHO फुल फ्राई करे, ॾोहारी करे, कूड़ो मुक़ाबिलो करे मारे छॾे थो। यानी पंहिंजी अदालत पाण रोडनि ते पंहिंजे ज़ाती मफ़ादनि, वॾेरनि खे ख़ुशि करण ऐं चंद टकनि जी ख़ातिर उहे लॻाइनि था। त जेकॾहिं पुलिस ईअं ई करणु चाहे थी, जेकॾहिं पुलिस खे हॾी खपे करप्ट ऑफिसरनि खे, त मां ऐलान थो कयां त इन वहशी सिफ़त सारंग शर खे जेकॾहिं को बि SHO कंहिं बि सिंध जे इलाइक़े में हाफ फ्राई करे, पंहिंजी अदालत पाण लॻाए, त मां दोस्तनि समेत चंदो करे 25 लख रुपया ॾियण जे लाइ तयारु आहियां। त करे को SHO गैरत, इन्हनि मामलनि ते तव्हां पंहिंजो अदालतूं लॻायो, भोतारनि खे ख़ुशि न कयो, रब खे ख़ुशि कयो, ग़रीब पोरियतनि खे ख़ुशि कयो, उन्हनि सुॾकनि सिसकियुनि खे तस्कीन पहुचायो, तव्हांजो ॻाठ ऊचो थींदो ऐं कुझु बि न थींदो। इन ते कुझु बि न थींदो। को गैरत करे SHO जंहिंजा पंहिंजा बचड़ा हुजनि। हिते छा आहे? 337
हिकिड़ी मामूली FIR कटे छॾी आहे बस पुलिस इन मासूम ॿार जो नालो बि नथो खणा, न हुनजो फोटो रखियो आहे, न उहा मां वीडियो रखी आहे। ऐं तव्हां सभिनी खे बि गुज़ारिश आहे त ॿार जो नालो न वठो, ॿार जी ज़ात न लिखो, ॿार जो फोटो वीडियो न रखो। उनजो मुस्तक़बिल आहे, उहो हिकिड़ो ट्रामा मां गुज़रंदो, उनजी ज़िंदगी आहे अॻिते। उनजी काउंसलिंग कयो, उनखे हौसलो ॾियो। इहे जेके बि रेप विक्टम्स हूंदा आहिनि, इहे तमामु घणी अज़ियत मां गुज़रंदा आहिनि। ख़ुदारा पंहिंजी हिकिड़ी फेसबुक पोस्ट वायरल करण जे चक्कर में वीडियो न रखो, न फोटो रखो ॿार जो। हा, ज़लील कयो उन बेग़रत शख़्स खे, उनजे उन सॼे साथारनि खे जंहिं इहो कुदो अमल कयो आहे। हीउ पहिरियों अमल न आहे। त जॾहिं असांजे पाड़ेसरी मुल्क भारत में हिकु न्याणी सां दरिंदगी कंदड़ रेपिस्ट जेके 4 हुया, मां सलाम थो कयां उन पुलिस ऑफिसर खे, हिकिड़े ज़िले जे पुलिस ऑफिसर खे, SSP खे, जेको उन दरिंदनि खे लाकअप मां कढी अदालत पेशी ते वठी वञी रहियो, त उन्हनि खे विच रोड ते ला एनकाउंटर कई ऐं ऑन कई त ही गाॾी मां भॼनि पिया, मां इन्हनि खे मारियो आहे। ऐं उन जा सॼी दुनिया में बेस थिया। उन बेस में उहो SSP हीरो थी वियो, जंहिं उहे रेपिस्ट जेके आहिनि एनकाउंटर करे ऑन कयो त ही पेशी ते वञनि पिया, लथा गाॾी मां भॼण जे कनि पिया। उनखे चइनी खे, उन्हनि सभिनी खे उन एनकाउंटर करे गोलियुनि जो खाज बणाए, इब्रत जो निशान बणायो। त असां वटि जेका पुलिस आहे, जेका पोरियतनि खे हर ॿिए ॾींहं ते हाफ फ्राए करे पई, हर मज़लूम माण्हू खे जेको रिश्वत नथो ॾे फुल फ्राए करे कूड़ा मुक़ाबला करे पई, त कयो गैरत पुलिस, सिंध पुलिस जा ऑफिसर्स। हिन मासूम खे इंसाफ़ तव्हां जीअं रोडनि ते ॿिया पंहिंजूं अदालतूं लॻायो पिया, कयो इहो कयो। मां 25 लख रुपया तव्हांखे कैश थो ॾियां मुक़ाबले खां पहिरियां, हलो। त ॿार जो इहो जेको सिंध में इहे वेशी दरिंदा, जिन खे ख़बर आहे मूंखे 2 लख में 1.5 लख में सुठो वकील छॾाए वेंदो महीने जे अंदरि। असां कराची में हिकिड़ो जेको वहशी सिफ़त दरिंदो हुयो, जंहिं मासूम यासीन जागीराणी सां ॾाढाई कई, असां उनखे इब्रत जो निशानो बणायोसीं, जेको रिश्वत ॾेई छॾाए वियो मंगो पीर थाणे तां पाण खे। हिन वक़्त ताईं असांजा मोतबर जेके वकील आहिनि, कयूम जोगी साहब, मैडम खदीजा समेत 25 वकील आहिनि, उहो केस विढ़नि पिया, उनजी ज़मानत रद्द कराइनि पिया। को बि गैरतमंद वकील उनजो केस विढ़ण लाइ तयारु न आहे। यासीन जागीराणी सां ॾाढाई कंदड़ जेको रियासती मुल्तानी छोरो आहे। त ईअं ई मां सॼे सिंध जे गैरतमंद वकीलनि बिलख़ुसूस असांजे डिस्ट्रिक्ट बार ख़ैरपुर जा जेके गैरतमंद वकील आहिनि, अॻवान आहिनि, जेको असांजो फयाज़ खमीसाणी साहब आहे, अली मेमन साहब आहे, ॿिया जेके गैरतमंद असांजा हमख्याल दोस्त आहिनि, उन्हनि खे मां हथ ॿधी अपील थो कयां, ख़ुदारा इन सारंग शहर जो को बि वकालतनामो सही न करे, को बि सिंध जो गैरतमंद वकील, जेकॾहिं तव्हांजा ज़मीर ज़िंदा आहिनि। ऐं जेको वकील पैसनि जी लालच में सारंग शहर जी वकालत कंदो, जेतिरी फीस उनखे सारंग शहर ॾींदो, मां उन वकील खे पंहिंजे तरफ़ां उहा फीस ॾींदुसि। ख़ुदारा ज़मीरनि जो गैरतनि जो सौदो न कयो। तव्हांखे पैसा खपनि, असां पैसा ॾींदासीं। उहो वकील जेको इन सारंग जी वकालत ते सही कंदो, वकालतनामे ते 50,000 वठे, उन खां लख वठे, उहो 1,50,000 असां ॾींदासूं। ख़ुदारा उनजी वकालत न कयो। इन्हनि खे मुआशिरे में अकेलो कयो, इन्हनि खे नंगो कयो, इन्हनि खे इब्रत जो निशान बणायो, त जीअं को बि असांजो मासूम पुट, असांजी का न्याणी इन वहशी सिफ़त दरिंदनि जे इन असमतनि खे लुटण जो खाज न बणजनि। ख़ुदारा इन मामले खे रोकियो, गॾिजी करे रोकियो। सिंध पुलिस जा गैरतमंद पुट, वकील बिरादरी में मौजूद गैरतमंद पुट, समाजी वर्कर, सहाफ़ी, ख़ुदारा सभु गॾु थियो, शागिर्द, इन मामले ते हिकु आवाज़ बणिजो। जेको हुकुम हूंदो असां हाज़िर आहियूं। उनजे मुतासिर नींगर सां, उनजे वालिद सां, उनजे वारसनि सां। ऐं ही टेस्ट केस खणंदासूं असां पहिरियों दफ़ो, दुनिया खे ॿुधाईंदासूं, नो प्लेस फॉर रेपिस्ट इन एंटायर सिंध प्रोविंस। त हिन ज़ानी जे लाइ सिंध में किथे बि जाइ न हूंदी लिकण जी। जजनि साहिबनि खे असां गुज़ारिश कंदासीं, सो मोटो नोटिस वठो हिन ते। ख़ैरपुर जे SSP साहब जेको नौजवान आहे, ताज़ो आयो आहे, आमिर सऊद मक्सी साहब,
खुदा रा सॼा कम छॾे हिन कम खे प्रायोरिटी ॾियो। FIR ते नज़र कयो, ॿीहर अमेंडमेंट कयो सेक्शन्स में। ही दहशतगर्दी आहे। इन खे गिरफ़्तार करे स्पीडी जेको हिन जी प्रोसीडिंग्स हलाई वञे, स्पेशल कोर्ट्स। हाणे असां वटि ज़ैनब बिल मौजूदु आहे क़ौमी असम्बली में। उन जो जेको कंटेंट आहे बिल जो, मतन वाज़े तौर ते ॿुधाए थो त इन खे तकड़ा फ़ैसिला करणा आहिनि अदालतुनि खे। फाही ॾियणी आहे जीअं ज़ैनब केस में थियो कसूर में। हिन शख़्स जेको रहज़न आहे, ज़हनी आहे, ॿारनि जी असमतुनि जो प्यासो जेको बेग़ैरत माण्हू आहे, इन बाबति जेके सुबुह लाको मूंखे शाहिदियूं मिलियूं आहिनि व्हाट्सएप ते, जेके मूं डेटा कठी कई आहे त ही माफ़िया आहे वॾी। ही चाइल्ड पोर्नोग्राफी ते कमु कनि पिया। छॾणा माण्हू आहिनि, मां नाला नथो खणां, उहे भॼी वेंदा। पंजाब जे हिकु डिस्ट्रिक्ट सां हिननि जो लिंक आहे ऐं हू जेको पंजाब में वेठल हिकिड़ो शख़्स आहे उन जा तालुकात डार्क वेब सां आहिनि। ही मामूली रेप नाहे, ही हवस मिटाइण जी ॻाल्हि नाहे। ही वॾी माफ़िया आहे जेका आलमी तौर ते इहा चाइल्ड पोर्नोग्राफी यानी ॿारनि सां ज़ना वारी वीडियो ॾेई लखे रुपया कमाइनि पिया। ऐं न हिकिड़ो इहो ॾोह नाहे कयो। ही वॾी माफ़िया। SSP साहब, तव्हांखे असां लोकेशन्स मोकिलियूं था, ही किथे मौजूदु आहिनि। तव्हां SHOs ते न बाड़ियो। इहे करप्ट बेज़मीर पुलिस वारा तो मातेद वॾेरनि जा वाठा। इहे लख रुपए में पंहिंजी गैरत विकामनि था। जंहिं SHO FIR दाख़िल कई आहे उन बेग़ैरत खे ॿुधाइणु चाहियां थो, तुंहिंजे नंढड़े मासूम पुट सां अहिड़ी ज़्यादती ॾाढाई वहशत थिए, छा तूं इन क़िस्म जी FIR कटींदे? शर्म अचणु घुर्जे तव्हांखे। मासूम ॿारनि खे पंहिंजो नथा कयो तव्हां। इहो मुंहिंजो पुटु आहे। मां हिन मासूम जो नालो बि नथो खणणु चाहियां। इहो मुंहिंजो बचिड़ो आहे, जीअं मुंहिंजो अफ़साम अफ़ाम आहे। ऐं हिन सां इंसाफ़ थियण ताईं मां सुकून सां न वेहींदुसि। वाइदो आहे मुंहिंजो तव्हां सां। मूं वाज़े तौर ते चयो आहे, जंहिंखे बि चरे पुट खे नज़र आयो, इन खे सिधियूं गोलियूं हणी उन स्पॉट ते हिन जो लाश रखो। ॾिसंदासीं असां ते 302 जी FIR दाख़िल कयो तव्हां। ही असांजे ॿारनि जा ज़िंदगियुनि जा सौदा था कनि पंहिंजी वहशत मिटाइण जे लाइ। ऐं असां उन्हनि खे टके जी FIR में गिरफ़्तार करायूं छो? जीअं हिकु ॾींहं में ज़मानत वठी वरी ॿिए कंहिं मासूम ॿार जी हयाती विञाइनि, उन्हनि खे ब्लैकमेल कनि, उन्हनि जूं असमतूं लुटनि, असांजा मासूम ॿार मुतासिर थियनि, पंहिंजी ज़िंदगी में चरिया थी वञनि। आहे को इंसाफ़ करण वारो? आहे को हिननि खे मुंहिंजो ॾियण वारो? आहे का माफ़िया खे हिननि जी चेल चिबी करण वारो को गैरतमंद ऑफिसर? वकील बिरादरी खे मां अपील कंदुसि, खुदारा 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 इन्हनि खे मुआशरे में अकेलो कयो। इन्हनि खे ख़बर पवे त सिंध जागे पई, सिंध जो शऊर जागे पियो। रुगो चंद टकनि खे न ॾिसो। अॼु हिन ॿार सां कयो अथई, सुभाणे हिन खे ज़मानत मिली, तव्हांजो मुंहिंजो पुट बि हिन जी हवस जो शिकार बणिजी सघे थो। खुदारा जॾहिं बि हिन जी को मदद करण जी सोचे, इन दरिंदे जी सारंग शर जी, त पंहिंजे बच्चनि खे हिकिड़े लम्हे जे लाइ इन अक्स करे, तसवुर करे त ही मासूम उहो ॿार न आहे जंहिंजे लाइ हिन खे असां कानून जे कटेरे में आणूं पिया, पर असांजो पंहिंजो पुटु आहे। इन जो घेरो तंग कंदासीं। सारंग शर तूं ॿुधी छॾ। सिंध में किथे बि तूं न लिखी सघंदे, किथे बि तूं लिख। तुंहिंजो घेरो तंग कंदासीं। मां ऐं मुंहिंजा गैरतमंद पुट, सिंध धरती जा गैरतमंद बहादुर पुट, जेके ग़रीबनि जा हमदर्द आहिनि, जेके मज़लूमनि जा साथारी आहिनि, जेके तो जहिड़े वहशी दरिंदनि जा दुश्मन आहिनि, सिधी ललकार कनि पिया। भल मूंखे हिन वीडियो ते FIR कयो, मूंखे क़बूल हूंदो उहो केस, पर हिन मासूम ॿार सां इंसाफ़ कराए रहंदासूं। उन खां अॻु जो असांजो को जज़्बाती नौजवान कानून हथ में खणे, कानून खे तहरुक में अचणु घुर्जे। SSB खैरपुर साहब, सॼा कम छॾे हिन खे प्रायोरिटी ते रख। DIG सखर साहब, तुंहिंजी मासूम ॿारनि सां हमदर्दी जा मिसाल सॼी दुनिया में आहिनि माशाअल्लाह। फिदा मस्तोई साहब, खुदारा हिन ॿार सां इंसाफ़ करा। सॼी खैरपुर पुलिस उन कढ लॻा। मां मदद कंदुसि टेक्निकली। तव्हां लिकाईंदा त असां एक्सपोज कंदासूं।
उनजी हर वक्त जी लोकेशन तव्हांखे ॿुधाईंदासूं, उनजे नेटवर्क में शामिल माण्हुनि जा एड्रेसिस ॾींदासूं। पंजाब जे हिक ज़िले में वेठल चीफ जा एड्रेस ॾींदोमांव। मूं 3 कलाक में वॾो कमु कयो आहे, मूं तव्हांखे डिटेल मोकिलियां त छा जी बाक़ी इन सां रिआयत। खुदारा या FIR ॿीहर सेक्शन में शामिल कयो, इन कुत्ते खे गिरफ़्तार कयो, इनखे अदालत में पेश कयो। ऐं मां अदालत सगोरनि खे गुज़ारिश कंदुसि त खुदारा हिन मामले खे SPD जीअं ज़ैनब कसूर में न्याणी ज़ैनब सां थियो, हिन मामले खे बि आर्मी अदालत में हलायो वञे त जीअं तकड़ी फाई अचे हिनखे ऐं असां अमल थींदे ॾिसूं। इंशाअल्लाह इंशाअल्लाह हिन मासूम सां ज़रूर इंसाफ़ कराईंदासूं। सॼी सिंध तैयार रहे। 4 ॾींहं था ॾियूं असां खैरपुर पुलिस के 4 ॾींहं था ॾियूं। 4 ॾींहं में रिज़ल्ट ॾियनि। 5 ॾींहं ते दमादम मस्त कलंदर कंदासीं। मां इस्लामाबाद मां खैरपुर अची धरणो हणंदुसि त सॼा सिंध जा गैरतमंद पुट तैयार रहनि। असां हिन बचिड़े खे ऑन कंदासीं। हीउ असांजो पुटु आहे, हीउ असांजो ॿार आहे, हीउ निंदड़ को लावारिस न आहे, न वरी ज़ानी एॾो ताक़तवर आहे कुत्तो। असां हिनखे ॿुधाईंदासीं त सिंध जे ॿारनि सां न्याणियुनि सां ज़्यादती केॾी महांगी पवंदी तव्हांखे। त उहे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि इन्हनि जा सहूलियतकार न बणजनि वोट जे चक्कर में। उहे ब्यूरोक्रेट हेठी लेवल जा जेके कामोराशाही आहे, उहा पुलिस जी हुजे या सिविल इंतज़ामिया जी, उन्हनि खे ॿुधाइण चाहियूं था जेको हिन जो साथारी थींदो असांजो दुश्मन आहे उहो। असां हुन सां सिधी वेड़ कंदासीं, कानूनी हुजे या मैदान ते हुजे। का रिआयत न कंदासीं नंगनि दंगनि ते। असां ही मासूम बचिड़ा असांजा नंढड़ियूं ॿारड़ियूं रोज़ अलाए घणा इहे मामला थियनि था ऐं रोज़ असांजा मासूम ॿारड़ा ब्लैकमेल थियनि पिया। ही त वीडियो लीक थी आहे। हज़ारे सिंध जा मासूम नींगर न्याणियूं आहिनि जेके ब्लैकमेल थी पंहिंजूं असमतूं विञाइनि लुटाइनि पिया डेली। असांखे हाणे वाइखो करणो पवंदो उन्हनि माण्हुनि खे। इहो वाइट कॉलर क्राइम आहे। इंशाअल्लाह 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 इनखे एक्सपोज कंदासीं। उहे चेहरा बेनकाब कंदुसि तव्हां जॻहियूं। हाणे मोकल आहिनि सारंग शहर खे, जेतिरो लिखणो अथसि लिखे। घेरो तंग कराईंदोमांसि, घेरो तंग कंदोमांसि। 4 ॾींहं पिया ॾियूं। सॼा दोस्त तयार रहनि। जेका काल हूंदी गैरत जो मुज़ाहिरो करे गॾु थियो ऐं ॿुधायो त सिंध धरती में इहे ज़ुल्म या बर्बरत या वहशत या दरिंदगी वधीक क़बूल न आहे। त सॼा सिंध जा गैरतमंद पुट कराची खां कश्मीर ताईं होशियार रहो, तयार रहो। जेका काल अचे उन जो इंतज़ारु कयो ऐं इन मासूम सां इंसाफ़ थियण ताईं असां का बि गफ़लत बर्दाश्त न कंदासूं। उहा पुलिस जे एंड ते हुजे, वॾेरनि भोतारनि चूंडियल नुमाइंदनि जे एंड ते हुजे या ॿिए स्टेक होल्डर्स जे एंड ते हुजे, हिन ते करड़ी नज़र आहे। ऐं असां इंसाफ़ जा मुतलाशी आहियूं, मुंतज़िर आहियूं। असांखे इंसाफ़ खपे। इन्हनि खे रोडनि ते गिलींदासूं दरिंदनि खे जेके मासूम ॿारनि जी असमतुनि जा लुटेरा आहिनि। ख़ुदा तो ॼाणे मां सुबुह लाकूं बेचैन आहे। मां ॿाहिरि निकिरी रोड ते निकिरी ॾिसो, घर में बि न आहियां त मुंहिंजा मासूम ॿार न ॿुधनि। मां पंहिंजे घर खां निकिरी अकेलो गाॾी में वेठो आहियां। अकेलो मां इहा लाइव पियो तव्हां सां ॻाल्हायां त मासूम ॿार न ॿुधनि। छा असरु पवंदा घर में अगरि असां ॻाल्हायूं त ख़ुदारा तयारु रहो। जेका काल अचे उन ते खड़ा थी बीहो। इंसाफ़ जे हासिलात ताईं इन ते ख़ामोश न वेंदासीं बचिड़े जे लाइ। असां त जेके वकील दोस्त आहिनि उन्हनि खे बि असां गुज़ारिश करे चुका आहियूं त ख़ुदारा हिन खे अकेलो कयो, हिन जो को बि केस न विढ़े। बिल्कुलु तव्हांजा त वकीलनि जी प्रोफेशनलिज़म आहे। उहे बिल्कुलु ॾोहारनि जा या इल्ज़ाम हेठि आयलनि जा केस खणंदा आहिनि, पर ही केस पधरे पट पियो आहे। ख़ुदारा पंहिंजे ज़मीर मुताबिक़ फ़ैसिलो कजो।